थी वई अस्सलाम वालेकुम। या आली मदद हक़ मौजूद लियाकत मीरानी सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जामशोरे मां। सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जो 1970 में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो क़ाइमु कयो हो त जीअं असांजी कैरिकुलम विंग जे तरफ़ां टेक्स्ट बुक बहितरीन ठही ऐं जदीद कैरिकुलम जे थ्रू जेको आहे उहो असांजे ॿारनि खे बुक्स मिलनि। ताज़ो ई सरदार शाह हिन खे प्राइवेट करण जी कोशिशि कई आहे ऐं इहो हिकिड़ो वॾो हिननि जे मुलाज़िमनि सां ज़ुल्म आहे, हिन क़ौम जे बचड़नि सां तमामु घणो ज़ुल्म आहे। ॾिसो था अॻु में ई ॿारनि खे किताब असांजी सॼी सिंध में पूरा टाइम ते मिली नथा सघनि। पब्लिशर्स जूं मनमस्तियूं, ठेकनि में जेको आहे सो अकरबा परवरी ऐं उन खां अलावा जॾहिं हिननि खां पंहिंजा हक़ूक़ खसे हिकिड़ी कंपनी जॾहिं हिन खे ठाहियो वेंदो त हिननि जे मुलाज़िमनि असांजे ॿारनि खे उहे किताब कीअं मिलंदा। जेकॾहिं प्राइवेट पब्लिशर्स खे इहे किताब वेंदा ऐं उन जूं क़ीमतूं जॾहिं आसमाननि सां ॻाल्हियूं कंदियूं त पोइ असांजा ॿार जेके आहिनि उहे किताब कीअं परचेज़ करे सघंदा जेके चौंपल कपिड़ा कोन था वठी सघनि। त इहे टेक्स्ट बुक सिंध टेक्स्ट बुक बोर्ड सां जे मुलाज़िमनि सां तमामु घणो ज़ुल्म थी रहियो आहे। उन सां गॾोगॾु जॾहिं सदाईं असांजा किताब डिले में, सदाईं असांजा किताब पूरा न, अहिड़ो ज़ुल्म वरी उनखे पोइ प्राइवेट करण जी कोशिशि करे ऐं हिननि जा सभु जेके आहिनि हुकूक उहे शिफ्ट कया वेंदा त हिननि जे हिकु त हिननि जे मुलाज़िमनि जी सिक्योरिटी न रहंदी, अनसिक्योर थी वेंदा। ॿियो त जेको हे पब्लिशर्स जेके आहिनि उहे मनमस्तियूं करे अंदरे खाने टेंडर पंहिंजी मर्ज़ियुनि सां भरे ऐं पोइ उहे किताबनि जी छपाई जे दौरान जेको डिले था कनि इहो तमामु घणो जेको आहे सो असांजे बचड़नि खे नुक़सानु थो थिए। त मां सरदार शाह खे, मुराद अली शाह खे ऐं तालीम खाते सां रिलेटेड माण्हुनि खे इहा गुज़ारिश थो कयां त हीउ जेको सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जंहिंखे हिकिड़ो ख़ुदमुख़्तियार इदारे खे जॾहिं तव्हां प्राइवेट करण जी कोशिशि कंदव, जॾहिं पब्लिशर जूं मनमस्तियूं हूंदियूं, जॾहिं इहे पब्लिशर्स पंहिंजे मनपसंदि ठीका खणी ऐं उहे किताब जेके छपाईंदा पोइ उहे टाइम लाइन ते ई नथा ॾियनि। ऐं उन में बि जेको आहिनि जेके सरकार जे माण्हुनि जा, वज़ीरनि जा, सेक्रेटरियुनि जा पंहिंजा सुञाण वारा आहिनि, जेको इफ़्तिकार चौधरी जेके नाले सां हिकिड़ो को ठेकेदार आहे जेको इन खे सॼे रुश्वतुनि जा भंडार, ठीकनि जा जेके आहिनि से चालबाज़ियूं ऐं अहिड़े क़िस्म जी जेको ड्रामेबाज़ियुनि में जेको इन्वॉल्व आहे। मां तंबीह थो कयां अॼु टेक्स्ट बुक बोर्ड मां त महिरबानी करे जेको हे सिंध टेक्स्ट बुक बोर्ड खे प्राइवेटाइज़ करण जी कोशिशि कई थी वञे या बंदि कई वञे। हिननि जे मुलाज़िम, हिननि जे बचड़नि, हिननि जे रोज़गार जो ख़्यालु कयो वञे। ऐं असुल में इहो आहे, असांजी डिमांड इहा आहे त महिरबानी करे ईमानदारी सां ठीका ॾिना वञनि ऐं हिननि जा पंहिंजा हक़ूक़ बहाल हुजणु घुरिजनि। ऐं महिरबानी करे किताब जेके आहिनि उहे सेशन जे पहिरें ॾींहं खां अॻु में ई जेका ॿारनि वटि पहुचणु घुरिजनि त जीअं असांजा ॿार बहितर तालीम हासिलु करे सघनि। त मां सॼी सिंध जे अवाम खे, तालीम दोस्तनि खे, अदीबनि खे, दानिश्वरनि खे गुज़ारिश थो कयां, सहाफ़नि खे त महिरबानी करे सिंध टेक्स्ट बुक बोर्ड बचायो, सिंध जी तालीम बचायो, सिंध जे ॿारनि जी तालीम बचायो। थैंक यू वेरी मच।